नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ हाजी फैज़ मोहम्मद हिंगोरजो में गवर्नमेंट बॉय लॉयर सेकेंडरी स्कूल जे ॿारनि पंहिंजे हथनि सां मिटी जा ट्रैक्टर गाॾियूं ठाहे पंहिंजी सुञाणप पाण ठाही आहे। हुननि जो अहिड़ो टैलेंट आहे जेको इहो ज़ाहिर करे थो त हिननि खे अगरि को प्लेटफॉर्म मिले त इहे पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे शहर जो नालो रोशन करे सघनि था। उनका पठाया तो बस सुखाई बदी कणक बदी स्कूल बता साने नालो शुरू स्कूल आप शुरू किया सकाफती शयूं न सघनि स्कूलनि एक किते भी स्कूल में शयूं तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। असांजा ॿार माना कॉलेज में आहिनि तयारी कंदा आहिनि। असीं हिनखे ॿुधाईंदा त हीअ ठाहे करे हर का सभु दिलि ते ठाहींदा आहिनि। स्कूल में सुठी लॻंदी आहे सकाफ़त सुकाए पहले सुकाने लगो कुमार स्कूल में खणे वो ते प्रोग्राम में आंदो साईं असा नाम रोशन करना चाहिए स्कूल के अगते वधू हमारे जमात दी करे मुस्लिम रेजिडेंट फायर बच्चे फायर कोई पशुओं की का तो बड़े जानकार है को भाई सामने तो खुशी है ये बार ये तो अपना ट्रेंड शिक्षा दिया आज प्राइमरी स्कूल हाजी फैज़ हिंगोरजो जे स्कूल जे वॉलंटियर मैसूम ॿारनि सिंध जी सकाफ़त उजागर करण लाइ मुख्य हक़ जे हुनर जी ठाहियूं आहिनि। ॾिसो ट्रैक्टर ठहियो पियो आहे, ठाहिया पिया आहिनि, घोड़ा ठाहिया पिया आहिनि, मोबाइल ठाहिया पिया आहिनि, हीअ कीबोर्ड ठहियो पियो आहे, हीअ ठही पिया हीअ असांजो जग ठहियो पियो आहे, हीअ कोस्तान जी असांजी जेको ढगो ठहियो पियो आहे, हीअ थर जो जामु ढगो, हीअ नंगर पार्क जो ढगो ठहियो पियो आहे, हीअ घोड़ा गाॾी ठही पई आहे, हीअ पुराणे दौर जा मोबाइल ठहिया पिया आहिनि, हीअ जंत हीअ चुल्ह जी निशान ठही पई आहे। हीअ मुख़्तलिफ़ शयूं ॿारनि हथ सां मिटी सां ठाहियूं आहिनि। हीअ असांजी सकाफ़त आहे। अॼु खां 10 साल अॻे 20 साल अॻे जा नौजवान नस्ल जेको अचे पियो हिननि खे ख़बर न आहे असांजी सकाफ़त छा आहे, असांजो कल्चर छा आहे। हिन सकाफ़त ऐं कल्चर खे उजागर करण लाइ असांजे हिननि मैसूम ॿारनि ॿार में अवेयरनेस सुजाॻी आहे। हिननि ॿारनि टिकड़नि जेके आहिनि पंहिंजे हथनि सां ठाहे कीअं आहिनि। असां चाहियूं था त सिंध जा समूरा स्कूल समूरा ॿार हिन म्यूज़ियम जी आहे, हिन ॿारनि जी आहे, इहे सींगार हुजनि त सिंध तरक़ी करे सघे, सिंध आबाद हूंदी, असां सभु आबाद हूंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।